दौलतपुर सिफर मां ख़बर शामिल क्यों था। फ़कीर अकनवाज़ कलंदरी की रिपोर्ट मुताबिक़ दौलतपुर भरसा यूसी खड़ताल को काज़ियामंद जो वॾे आबादी वारो क़दीमी ॻोठ मोहम्मद हारून सुमरो तक जे चूंडियल नुमाइंदनि खां विसरी वियो। 4 महीना गुज़री विया लेकिन घरनि मां बरसात जो पानी निकाल न थी सघियो। बरसात सबबु ग़रीब मिसकीन मज़दूर माण्हुनि जा कखां घर पट थी विया। घरनि में बरसात जो पानी गंदो थियण सबबु ख़तरनाक बीमारियुनि मुंहुं कढियो, जंहिं सबबु मर्द औरतूं मासूम ॿारड़ा तोड़ी चौपायो माल वठिजी वियो। जॾहिं त राशन न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुतासिर ॻोठाणनि मोहम्मद वारिस सुमरो, मोहम्मद यासीन सुमरो, मोहम्मद याकूब सुमरो, मोहम्मद बश्क सुमरो, सैफल सुमरो, अब्दुल रशीद सुमरो, अली गौहर सुमरो, मोहम्मद रफ़ीक सुमरो ऐं ॿियनि चयो त असां 40 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾिना, पर अफ़सोस जो हिन ॾुखे दौर में बि असांखे को बि चूंडियल नुमाइंदो वार करण लाइ न ई पहुतो। असांजे घरनि में बरसात जो पानी गंदो थी वियो आहे, असांजूं ज़मीनूं पाणी में आहिनि, असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त असांजे ॻोठ जी विज़िट करे असांखे राशन ॾिनो वञे, असांजी मदद कई वञे।